أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من يشفع شفاعة حسنة يكن له نصيب منها ومن يشفع شفاعة سيئة يكن له كفل منها وكان الله على كل شيء مقيتا. صدق الله العلي العظيم. दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब थींदे जिहाद जे मुतालिक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेको मके जे मुशरिकनि सां ख़ुसूसन अबू सुफ़ियान सां जेको वाइदो कयो हो जंग जो उन जे मुतालिक़ बयानु कंदे फरमायो त सोना नबी तो वाइदो कयो आहे त हाणे निकिरी पओ, चाहे पोइ हिते केॾी बि सुस्ती हुजे, मुजाहिद या जंग जो नौजवान तोसां न बि निकिरनि, कहिड़े बि सबब जे करे सुस्त थी पवनि, अफ़वाहूं हुननि खे सुस्त करे विझनि या ज़ख़्मी हुजनि जंग उहद जे अंदरि उन्हनि जा ज़ख़्म अञा छुटा न हुजनि, पर तो ज़बान ॾिनी आहे त निकिरी पओ। सवलनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त अल्लाह तबारक व तआला ॼण त हुज़ूर सलातो सलाम जन खे फरमाए पियो सोना तो ज़बान ॾिनी आहे त निकिरी पओ, मां आहियां न। तॾहिं त फरमाई असल्लाहु अन यकुफ़ बअसल लज़ीना कफ़रू, तूं निकिरी पओ, काफ़िरनि जे ज़ोर खे अल्लाह पाण बंदि कंदो। वल्लाहु अशद्दु बअसन व अशद्दु तनकीला, ताक़त में बि अल्लाह ताला सख़्तु आहे, ज़ोर में बि सख़्तु आहे ऐं पकड़े त वरी सज़ा ॾियण में बि ॾाढो आहे। जो गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला सिफ़ारिश जे मुतालिक़ बयानु फरमायो आहे। उन्वान ज़रा थोरो मटायो, उसूल ऐं क़ानून अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो आहे त सिफ़ारिश जेको माण्हू कंदो उहो यादि रखी छॾे त जंहिंजे बारे में सिफ़ारिश करे थो या सिफ़ारिश खणी वञे थो त उहा ॻाल्हि कहिड़ी अथसि, कहिड़ो कमु अथसि, जाइज़ कमु अथसि जंहिंजी सिफ़ारिश थो करे या नाजाइज़ कमु खणी थो वञे, सुठे कम में सुठे माण्हूअ जी सिफ़ारिश थो करे या बुरे कम में बुछड़े माण्हूअ जी सिफ़ारिश थो करे छा थो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इन उसूल ऐं क़ानून खे कुझु वज़ाहत करे बयानु फरमायो आहे। हाणे हिन आयत जे सम्झण खां पहिरियां इहा ॻाल्हि ज़हन में रखणी पवंदी त हीअ आयत नाज़िल जंहिं वक़्तु थी हुई उन वक़्तु सबब उते छा हो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जीअं गुज़िरियल आयतुनि जे निस्बत सां मुनाफ़िक़नि जी ख़बासतुनि खे बयानु कयो वियो आहे त मुनाफ़िक़ माण्हू मुनाफ़िक़त कंदे कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ियूं अफ़वाहूं फैलाईंदा हुआ, मशहूरु कंदा हुआ, त ईअं जीअं सचा न हा तीअं जंग में बि हुज़ूर सलातो सलाम जन जो साथ न ॾींदा। ॾुखे वक़्तु हुज़ूर सलातो सलाम जन सां बांह ॿेली थी करे न बीहंदा, मशवरे में हूंदा पर मैदान जंग में हलण जे लाइ तयारु न थींदा। पोइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त पुराणे ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं जंग जी तयारी करे निकिरंदा हुआ त मुनाफ़िक़ को न को बहानो कंदा, साईं मुंहिंजे घर में केरु कोन्हे, को अबो अमा में पोड़ा आहिनि, कमाइण वारो केरु कोन्हे, जंग ते था हलूं, मोटण जी का ख़बर बि कान्हे, अलाए कॾहिं मोटंदासीं, पोइ हिते केरु कोन्हे को घर में मुंहिंजो हुजणु ज़रूरी आहे, मां हलंदुसि त पोइ हिते घर वारा परेशान थींदा, या अबो अमा बीमार आहिनि, मां हलंदुसि मुमकिन आहे मथां मरी पवनि, दवा दारू करण वारो केरु कोन्हे, या कमायूं त खाऊं, मां वेंदुसि त पोइ कीअं खाईंदा, बुख मरंदा, अहिड़ा बहाना करे पोइ हिते रहण जी हुज़ूर सलातो सलाम जन खां इजाज़त घुरंदा। पोइ ईअं वरी पंहिंजे निस्बत जा जेके मुनाफ़िक़ हूंदा हुआ उन्हनि जी बि सिफ़ारिश कंदा, साईं हे बि ईअं आहे,
हे बि अकेलो आहे, साईं हिन जे घर में बि केरु कोन्हे, साईं हे वरी पाण कमज़ोर आहे, हे जंग करण जहिड़ी सघ नथो रखे, हू पाण मज़बूत आहे, पर हे हुनजी सिफारिश आहे हरूभरू, माना मुनाफ़िक़ सिफारिश कंदा जीअं पोइ ते रहिजी वञो। ऐं होॾां ॿिए पासे ॾांहुं वरी मुस्लमान मुजाहिद जेके हा उहे ग़रीब मुजाहिदनि जे बारे में अमीरनि वटि सिफारिश कंदा त भाई हे ग़रीब आहे, जिहाद ते वञणु चाहे थो, संदरो ॿधियूं बीठो आहे, पर यार हिनखे तलवार कोन्हे, वठी ॾे हिनखे तलवार, तुंहिंजो हिसो थींदो जंग में, या हिनखे कमान आहे तीर कोन्हसि, वठी ॾे, या तीर कमान तलवार बचसि पर चंद ॾींहंनि जो राशन थोरो खजूर ऐं कुझु सतूं खपे, वठी ॾे, या सवारीअ जो बंदोबस्तु करे ॾे। त मुस्लमान मोमिन माण्हू वरी मुजाहिदनि जे बारे में अमीरनि खे तरक़ी न कंदा हुआ, उन्हनि वटि सिफारिश कंदा हुआ त हिननि जो साथ ॾियो त ही जंग वञी कनि। उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाए उसूल खे वाज़िह फरमायो। सिफारिशी त मुनाफ़िक़ बि हुया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि, सिफारिश पिया कनि हिन ॻाल्हि जी त जीअं पोइ ते रहिजी वञूं, सिफारिशी त मोमिन बि थी आया, उहे सिफारिश पिया कनि हिन ॻाल्हि जी त साईं असांखे कुझु ॾियो त असां हलूं, माना तीर खपे या तलवारूं खपनि या थोरो राशन, सवारी कोई खणी हले, असां तयार आहियूं, हलंदासीं, जंग लड़ंदासीं। सिफारिशी हू बि हुया, सिफारिशी ही बि हुया। हाणे सम्झण जी ॻाल्हि हुई त हिननि ॿिन्हिनि सिफारिशनि में सचो कहिड़ो आहे, कूड़ो कहिड़ो आहे, कहिड़े माण्हू जी सिफारिश बरहक़ वठिजे ऐं कहिड़े जी सिफारिश न वठिजे, कहिड़े माण्हूअ खे सिफारिश करण में सवाबु मिलंदो ऐं कहिड़े माण्हूअ खे सिफारिश करण में गुनाह मिलंदो, आहे त सिफारिश। हाणे परख जी ॻाल्हि हुई, अल्लाह तबारक व तआला परखे करे ॻाल्हि खे चिटो कयो, फरमाई मन यशफा शफाअतन हसनतन यकुल लहू नसीबुम मिन्हा, जेको सिफारिश कंदो कंहिं चङे कम जी, सुठे कम जी सिफारिश कंदो, पोइ उहो सिफारिश सां उहो कमु थी वियो त हिन जो बि हुन में हिसो हूंदो। कंहिं मुजाहिद जो सामान वठी ॾिनई, उन मुजाहिद वञी करे जंग कई, जंग फतह कयूं, त हाणे उन में हिन जो बि जिहाद करण वारे मुजाहिद जेतिरो सिफारिश जो बि हिसो हूंदो, सवाबु हुनखे मिलंदो। कोई माण्हू निमाज़ ते वञे पियो, जमात सां पहुचण में देरि पई थिए, ॿियो गाॾीअ ते अचे पियो, चएसि वेह त खयूं हलाए, हीअं रहिजी वेंदे, हाणे हिनखे बि जमात जो ओतिरो सवाबु मिलंदो जेको हिनखे खणी आयो। कोई माण्हू भुलियल हो, रस्तो पियो पुछे, हिन सही माना हुनखे रस्तो ॾिनो त यार रस्तो तूं ग़लति वरितो आहे, तोखे हेॾां अचणु न घुरिजे आहे, जे तूं हेॾां थो वञी त तोखे हेॾां अचणु घुरिजे आहे, सहूलियत चई आहे, पर चङो हाणे मूंसां अच, मां तोखे थोरो अॻे करे अचां, थोरो अॻे कयईंसि या रस्तो ॾिसईंसि सही माना में, ऐं हू पंहिंजे मक़सद खे सुठे नमूने सां पहुची वियो हिन जे ॾिसण सां, त हिनखे बि हुन सुठे कम जो सवाबु मिलंदो, रस्तो सही ॾिसण जे करे। बिल्कुलु अहिड़ी ई तरह सां कोई माण्हू मरीज़ हो, बिस्तरे ते पियो आहे, हाणे हुनखे आहे ग़रीब पर इलाज जी ज़रूरत आहे, कंहिं ॿिए माण्हूअ ॾिठो त हे मरीज़ आहे, हिनखे इलाज जी ज़रूरत आहे, पर यार मूं में एतिरी सघ न आहे जो मां हिन जो इलाज कराए सघां। कंहिं अमीर माण्हूअ खे तरग़ीब ॾिनई, यार हे ग़रीब आहे, इन जो जेकॾहिं तूं इलाज कराई त सवाबु थींदई, ऐं हुन जो इलाज करायो त हिनखे बि ओतिरो ई सवाबु मिलंदो जेतिरो हुनखे इलाज कराईंदड़ खे ख़र्च करण में जेतिरो ख़र्च थियो सवाबु मिलंदो, ओतिरो हिन ॾस ॾींदड़ खे बि सवाबु मिलंदो। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दालु अलल ख़ैरि कफ़ाइली, चङाईअ जो ॾस ॾींदड़ बि एतिरो ई सवाब जो हक़दार थींदो जेतिरो चङाई कंदड़ हक़दार थिए थो। त अल्लाह तबारक व तआला इहो उसूल बयान कंदे फरमायो, जेको सिफारिश कंदो चङे कम जी त पोइ हुनजो ओतिरो ई हिसो हूंदो चङे कम मां। ईअं बि न आहे त जंहिं चङो कमु कयो हुन मां कटे करे हुनखे न ॾिबो, न, हुनखे बि पूरो पूरो मिलंदो, सिफारिश करण वारे खे बि ओतिरो ई अल्लाह ताला जे ख़ज़ाने मां अलॻि मिलंदो, न हुनजे सवाब मां कटौती थींदी, न कि हिनखे महरूम रखिबो, हिनखे बि मिलंदो। पोइ ॿियो पासो अल्लाह तबारक व तआला बयान फरमायो वमन यशफा शफाअतन सय्यतन यकुल लहू किफ़लुम मिन्हा, जेको वरी सिफारिश कंदो कंहिं बुरे कम जी, यकुल लहू किफ़लुम मिन्हा, हुनजो बि हिसो थींदो हुन बुराईअ में। मसलन कोई चोर ॿधो, थाणे में कंहिं जेल में ॿधो, हिकिड़ो माण्हू हुन चोर जी सिफारिश करे हुनखे छॾाए थो, ऐं उहो चोर निकिरी करे साॻियूं वरी चोरियूं कयईं, जेतिरो हिन जे चोरीअ जो गुनाह, जेतिरो माण्हुनि खे तंग कयईं, ज़लील कयईं, परेशान कयईं, माण्हुनि जी इज़तुनि खे मजरूह कयईं, घर में गिरियो, कंहिंखे मारियईं, कंहिंखे कुटियईं,
जेतिरो हिनखे गुनाह थींदो ओतिरो छॾाइण जहिड़े खे बि गुनाह थींदो। बुरे माण्हू खे आज़ाद तो करायो, गुनाह में हिनजो ओतिरो ई हिसो आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह सां कंहिं ज़ानीअ खे आज़ाद कराई थाणे मां, जेल मां, कैद मां, हू निकिरी आयो, वरी साॻियो ई ज़िना कंदो रहियो, जेतिरो परायूं इज़तूं ख़राब थियूं, जेतिरो हुन माण्हुनि जे लाइ वबाल ऐं फसाद पखेड़ियो पैदा कयो, उनजो जेतिरो गुनाह संदसि खे थींदो ओतिरो ई सिफ़ारिश खे बि थींदो। बिल्कुलु अहिड़ीअ तरह सां रिवायत जे अंदरि ईंदो आहे त सिफ़ारिश ॿिनि तरहनि सां थींदी आहे। हिकिड़ी सिफ़ारिश ज़बान सां हिकिड़े माण्हूअ चयो, अदा ही नेकीअ जो कमु आहे, हिन में जेको तावन करे, हाणे माण्हुनि कमु उहो नेकीअ जे कम में तावन कयो, उहो कमु थी वियो। ॿियो माण्हू उन साॻे ई नेकीअ जे कम में तावन जी दावत सभिनी खे ॾेई पोइ चंबड़ी थो पए हुनखे। मसलन हिकिड़े माण्हूअ खे चई त यार ही ग़रीब आहे, हिन सां तावन कयो, पोइ कुझु माण्हुनि कयो, कुझु न कयो, जिन न कयो उन्हनि खे वरी हे सिफ़ारिश चंबड़ी पियो, यार ईअं न कर न, हिनखे कुझु न कुझु ॾे। तूं चयो त बाबा फ़िलहाल गुंजाइश न आहे, त न ईअं न कर, कुझु न कुझु ॾे। हुनखे अहिड़ो चंबड़ी पियो जो हुनजे मथां बोझ बणियो, बोझ बणियो हुनजे मथां, त इहा हिनखे तंगी थी, तकलीफ़ थी, त मुंहिंजे मथां ज़बरदस्ती छो थो रुबरू चए, ज़ोर छो थो करे, हुनखे तंग कयईं, हिनजो गुनाह थींदुसि। सिफ़ारिश जो मतिलबु आहे ज़बान सां चई पोइ ख़ामोश थी वञे, अॻिले जी मर्ज़ी आहे, पोइ करे या न करे। जे कयईं पोइ त ॾाढो सुठो, न बि कयईं चङाईअ जे कम में सिफ़ारिश करण खां पोइ अॻिले हिनजो चयो न बि वरितो, सिफ़ारिश हिनजी क़बूल न बि पई, त बि हिनखे सवाब मिलंदो। अल्लाह ताला सिर्फ़ु बयानु कयो आहे त सिफ़ारिश करण वारे माण्हूअ जो हिसो हूंदो, पोइ सिफ़ारिश उहा पूरी बि थिए या न थिए उहा अलॻि ॻाल्हि आहे। पूरी थी वई पोइ त वाह वाह, खीर में खंडु मखण में माखी, ॾाढो सुठो। पर जे क़बूल न बि पई त बि हुनजो हिसो आहे। पोइ जे बुराईअ जी सिफ़ारिश कई, पोइ हुन बुरे माण्हूअ बुराई न बि कई न, त बि हिनखे ओतिरे गुनाह जो हिसो मिलंदो। त सिफ़ारिश बि तुंहिंजूं बुराइनि में थियूं थियनि, बुचड़नि ऐं बुरनि माण्हुनि जो पासो थो खणी, ओतिरो ॾोह मिलंदुसि जेतिरो बुराई जो पासो खणे थो। हुनजो मिसाल ई आहे, रिवायत जे अंदरि ईंदो आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने में अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हिकिड़ी बानी हुई, हुनजो नालो हो बरीरा, नेक हुई। अम्मा आयशा हुन बानीअ पंहिंजीअ खे आज़ाद करे छॾियो। पोइ उन बानीअ जी जंहिं सहाबीअ सॻोरे सां निकाह शादी थियल हुई, किन ॻाल्हियुनि जे करे उन्हनि जो जोड़ पाण में हली न सघियो, उन बरीर आज़ाद कयल बानीअ मुड़ुस खां तलाक वरिती। तलाक रजाई हिकिड़े ई तलाक ॾियण सां विच में मुदो गुज़री वियो, 3 महीना 10 ॾींहं गुज़रिया, 3 महीना 3 पाकायूं गुज़री वियूं, तलाक अची वई। पर हू मुड़ुस हिन घरवारीअ जे माईअ जे मोहबत में परेशान हो, हथा कि हुनजी परेशानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुती त साईं हिनजी ॾाढी चाहत हुई माईअ सां, पर माई हले छो हुन खां बेज़ार हुई, तलाक वठी करे छॾे ॾिनईसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन बरीर बानीअ खे घुराए करे हुनखे चयो त तो हिन खां तलाक वरिती हुई, हुनजी इद्दत बि गुज़री वई आहे, तलाक बि हिकिड़ी हुई, या हुनजो खणी रुजू बि थी सघे पियो मुद्दत जे अंदरि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे दरख़्वास्त कई, हुज़ूर जन फरमायो, सिफ़ारिश कई माना त बरीरा तुंहिंजो मुड़ुस तोसां मोहबत जे करे परेशान आहे, तूं जेकर हुन सां वरी निकाह करी त बहितर थींदो। छोकी हीअ बानी हुई, होॾां सिफ़ारिश अल्लाह जो हबीब हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन बानीअ पुछा कई त साईं तव्हांजो इहो मूंखे हुकुम आहे या सिफ़ारिश आहे? हुज़ूर जन फरमायो हुकुम न आहे। हिन चयो साईं जे हुकुम आहे त पोइ मूंखे सोचण जो अख़्तियार ई न आहे, बिस्मिल्लाह करे मां वञी निकाह थी कयां ॿीहर। पर जे सिफ़ारिश आहे त पोइ मूंखे हक़ आहे, मां पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदे ईअं थी चवां त हुनजी त मूंसां चाहत आहे, पर मुंहिंजो गुज़ारो हुन सां नथो थी सघे, मुंहिंजे तबियत ते बोझ थो पए, मां हुन सां न रही सघंदुसि, तॾहिं त तलाक वरितमि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे पोइ भले अख़्तियार आहे। अल्लाह जे पैगंबर एॾी वॾी सिफ़ारिश कई आहे, ऐं हूअ बानी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुन सिफ़ारिश खे पहिरियां तसली करे थी, साईं हुकुम आहे या सिफ़ारिश आहे? हुकुम आहे त पोइ पैगंबर जे हुकुम खे केरु टारींदो? साईं हुकुम आहे त मां वञा थी बसि। हुननि फरमायो हुकुम न आहे, मथां मुंहिंजे हुकुम सां तुंहिंजे मथां तंगी पैदा थिए, तंगी बि नथो करणु चाहियां,
तो मुझे गुंजाइश साहिब आहे मुझे सिफारिश आहे पोइ क़बूल कर जे गुंजाइश साहिब न आई त तोखे हक़ आहे हुन चयो साईं मूं तंग थी थिया कोन कंदसि हुन फरमायो ठीकु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रंज बि न कयो त मां तोखे सिफारिश कई मुंहिंजी सिफारिश खे तो रद्द कयो इन वाक़े मां खोड़ सारियूं ॻाल्हियूं वाज़े थी वियूं जेके असांजे मुआशरे में बुरियूं आहिनि असां कॾहिं सिफारिश कंदा आहियूं कंहिंखे चवंदा आहियूं वॾा फलाणो कमु आहे हीअ कजां या तूं हिमत करींसि बसि तूं हिन सां गॾिजी पओ पर उहो जेकॾहिं चयो न वठंदो आहे सिफारिश क़बूल न कंदो आहे त असांजो हुन सां बसि हसद साड़ हुनजी गिला शुरू यार वाह वाह मां चयोमांसि मुंहिंजो चयो न वरितई या कॾहिं कॾहिं वरी हुन सां दुश्मनी शुरू कॾहिं हुनखे वरी बेइज़तो कबो जेसीं ताईं यादि पवंदो न ज़िंदगी भर हुनखे इहो मेणो पियो ॾिबो शरीयत सॻोरी सेखारे थी त बाबा इहे शयूं न आहिनि हर माण्हूअ खे इज़त नफ़्स आहे पंहिंजी हर माण्हू जी बर्दाश्त सिर्फ़ु अलॻि अलॻि आहे हर माण्हू जूं जीअं चहिरो ऐं तस्वीरूं अलॻि अलॻि आहिनि तीअं हर माण्हू जी सोच बि अलॻि आहे हर माण्हू जी कुवत बर्दाश्त बि अलॻि अलॻि आहे हर माण्हू जी माली कैफ़ियत बि अलॻि अलॻि आहे सिफारिश करणु हक़ आहे पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे सिफारिश तव्हांखे करणी बि पइजी थी वञे न त चङे कम जी सिफारिश कंदा कयो बुरे कम जी न कंदा कयो जेकॾहिं माण्हू बुरे कम जी सिफारिश थो करे रिवायत अंदरि ईंदो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि ईंदा अल्लाह ताला जे अदालत में हिसाब किताब करण वक़्तु जंहिंजे पेशानीअ ते लिखियल हूंदो त हीअ अल्लाह ताला जे तरफ़ खां नज़र रहमत खां महरूम आहिनि इन जे मथां नज़र रहमत न थींदी ॻोल्हिबो त इहे माण्हू छो भला अल्लाह ताला जी नज़र रहमत इन्हनि ते नथी थिए छो लिखियो पियो आहे त ख़ुदा जे रहमत जे नज़र खां महरूम आहिनि उनजो वजू इहो मिलंदो त दुनिया में हिननि कंहिं माण्हूअ खे क़तल करण में रुॻो लफ़्ज़ चयो हूंदो लफ़्ज़ कहिड़ो अब फलाणो काॾे हेॾां 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 बीठो अथई हे घर अथईसि ऐं हू हुनजा कातिला ॻोल्हण आया हिन रुॻो लफ़्ज़ हिकिड़ो चयो माना कंहिंजे क़तल करण में कंहिंजे बुछड़े ऐं बुरे बणाइण में नाहक ज़ुल्म करण में रुॻो कलमो हिकिड़ो चयो अथई त उहो माण्हू बि क़यामत जॾहिं ख़ुदा जे नज़र रहमत खां महरूम हूंदो माना माण्हू पंहिंजो पाण खे संभाले त मां सिफारिश या जेका ॻाल्हि कयां त उहा मुंहिंजी दीन जे ख़िलाफ़ त नथी वञे कंहिं इंसान जे ख़िलाफ़ त नथी वञे ज़ुल्म ऐं नाजाइज़ीअ त नथी वञे सिफारिश करे माण्हू त कंहिं चङे कम जी करे सुठे कम जी करे जन्नत खां मुश रहे अदा मूंखे ख़बर न आहे या मां हिन ॻाल्हि में नथो कुझु चई सघां चिटो चई छॾे अल्लाह तबारक व तआला तॾहिं फरमायो जेको चङाईअ जे कम में सिफारिश कंदो उनजो चङो हिसो हूंदो जेको बुराई जे कम में सिफारिश कंदो उनजो हिसो बि बुरो हूंदो हाणे पोइ सिफारिश हुनजी अॻियूं माण्हू क़बूल करे या न करे इहो अलॻि मसइलो आहे पोइ तॾहिं त रिवायत अंदरि ईंदो आहे अल्लाह तबारक व तआला नेक माण्हूअ जी तेसीं ताईं मुस्लमान माण्हूअ जी मदद कंदो रहंदो आहे तेसीं ताईं जेसि ताईं उहो अॻिलो कंहिं ॿिए मजबूर लाचार मुस्लमान जी मदद ताउन कंदो रहंदो आहे जॾहिं दुनिया में माण्हू ॿियनि जी मदद करणु छॾे थो ॾे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तूं मुंहिंजे ॿारनि जी छॾे ॾिनी मूं बि छॾे ॾिनी तुंहिंजी माना हितां सम्झ में आयो त माण्हूअ में जेतिरो वस हुजे ओतिरो पंहिंजे वस ॿियनि जी मदद कंदो रहे ताउन कंदो रहे किथे पंहिंजे हथ में 5 रुपया हुजनि त उनजे 5 रुपयनि जे ज़रिए सां ताउन करे किथे को माण्हू लिखत में कंहिंजे सही कंहिंजे ख़त कंहिंजे 2 अखरनि सां कमु थी थो वञे कंहिंजो चङो थो अखर पंहिंजा लिखे पनो इस्तेमालु करे किथे ॿ ज़बान जा गुफ़्ता लफ़्ज़ चवणा पवनि था हुते त उहे लफ़्ज़ पंहिंजा चवे कंहिं हली वञिणो पवेसि त हली वञे सिफारिश जा इहे सभु क़िस्म आहिनि चङाईअ जे कम में माण्हू अॻिते हुजे तावनु अलल बिर्रि व तक़वा अल्लाह साईं ॿी जॻह ते क़ुर पाक में फरमायो त चङाई ऐं भलाई तक़वा जे कमनि में हिक ॿिए सां ताउन कंदा कयो वला तावनु अलल इस्मि वल उद्वान बिछड़ाई ऐं बुराई जे कम में हिक ॿिए जो ताउन न कंदा कयो हाणे तव्हां सम्झ में अचे वियो त दुनिया जी ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं असां कंहिं माण्हूअ खे सिफारिश कंदा हूंदा हे ग़रीब हिनखे उधारा पैसा ॾींसि पोइ मां ॾींदोमांइ हुन चवंदो यार मूं वटि कोन्हनि यार वाह वाह तो वटि कोन्हनि ॾींसि नथो भाई तो चयो ॻाल्हि ख़तम थी वई हाणे मूं वटि गुंजाइश हूंदी त मां ॾींदुसि न आहे त बसि पर असां न ॾींदो अॻिलो जेकॾहिं न ॾींदो उन सां नाराज़ थींदासीं हुनजी ख़ूब सारी पिटाई कबी या गिला कबी पर पुठ इहे सभु शयूं नाजाइज़ चइबो पोइ दरख़्वास्त क़बूल थी पवे सिफारिश क़बूल थी पवे त ठीकु आहे जे नथी पवे त ख़ामोश थी वेही रहिबो अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि बरीरा खे सिफारिश कनि था मुड़ुस जी उहा नथी क़बूल त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चहिरे ते थोरो गुंज बि कोन आंदो
तज़कुरो ई कोन्हे को हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पोयां हुनजी मर्ज़ी हुई मुंहिंजो कमु चवणु मां दरख़्वास्त हुनजी कई हुन क़बूल न कई हुनजी मर्ज़ी आहे बिल्कुलु अहिड़ी तरह सां रिश्तेदारीअ में कॾहिं ॾेटियूं लेटियूं थींदियूं आहिनि रिश्तो वठणु ॾियणु असां वटि त इहे सफ़ा बुरियूं थी वियूं आहिनि कोई कंहिंजी सिफारिश कंदो आहे फलाणो माण्हू तव्हांखे रिश्ते जे लाइ हीअ ॻाल्हि करे थो अॻिलो हुन ते चढ़ी वेंदो वाड़ियो आहे तूं वरी मूंखे हीअं थो चईं इस्लाम इंसाननि खे रिश्तेदारियूं ॻंढण जे लाइ हिकिड़ा रस्ता ॾिना आहिनि तरबियत ऐं तालीम कई आहे पोइ अॻिलो जेकॾहिं असांजो इहो कमु इहो नियापो वठे थो क़बूल करे थो त ठीकु आहे जे नथो करे त असां सॼी ज़िंदगी हुन सां न खाईंदासीं मां चयोमांसि न मूंखे रिश्तो कोन ॾिनई या मुंहिंजे चवण ते कोन की हाणे हिन सां भत ॿोड़ींदा आहियूं हुनजी मर्ज़ी आहे हे भत ॿोड़ असांजी ज़िंदगी मुस्लमाननि जी अॼुकल्ह जेका गुज़रे थी नाले में रुगो मुस्लमान आहियूं बाक़ी असां वटां इस्लामी अहकाम बिल्कुलु ख़तमु इस्लामी अमाल बिल्कुलु ख़तमु थी विया बिल्कुलु ईअं मुलाज़मत बि आहे सिफारिश कंदा हूंदा फलाणे खे ड्यूटी वठराए ॾे उहो अॻिलो माण्हू अहल बि न हूंदो आहे पर असांजी सिफारिश कमु करे थी वञे कॾहिं ईअं हूंदो आहे त सिफारिश कंदा आहियूं असां चङो सम्झी पर उहो अॻिलो ख़बर न हूंदी आहे अॻिते हली करे असांजे सिफारिश तां चढ़ी वियो ड्यूटीअ ते उहो कम अहिड़ा शुरू कंदो आहे जो चङनि भलनि खे वेठो लताड़ींदो आहे सिफारिश असांजे सां आयो आहे पोइ अलाह ताला क़ुर पाक जे ज़रिए फरमायो त तो बुरे कम में सिफारिश कई आहे तुंहिंजो हिसो थींदो ई थींदो इन बुराईअ में जेतिरो बुरा कम कंदो रहंदो त हितां सम्झ में अचे थो त सिफारिश बि उते कबी जिते सिफारिश कम जी थिए कम जी थिए माना कंहिं जाइज़ कम में हुजे किथे फ़ाइदो थिए नाजाइज़ या बुराई या बुछड़ाई या नाकाम माण्हुनि जी सिफारिश बि ॻिचे पवंदी अॻिते हली करे हिसाबु ॾियणो पवंदो तॾहिं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं बि फरमायो उलमा मुहद्दिसीन बि लिखियो आहे त जंहिं माण्हूअ जो कमु आहे मसलन हिकिड़ो ऑफिसर अंदरि वेठो आहे उनजो ॿियो पटे वालो आहे मुलाज़िम आहे दरवाज़े ते दरबान बीठो आहे कोई बि माण्हू अचे थो त पहिरियां हुन पटे वाले सां मिले थो त बाबा मूंखे साहब सां मिलणो आहे हिन जो कमु ई इहो आहे त जेको माण्हू अचे हुनखे तरतीब सां साहब सां मिलाए या हुनखे सिफारिश करे साईं फलाणो माण्हू दर ते आयो आहे तव्हां सां मिलण थो चाहे पोइ इजाज़त ॾियो त वठी अचांसि जे न त वापसि मोकिलियांसि हिन जो कमु ई इहो आहे पर हाणे हीउ छा थो करे तोखे साहब सां मिलाईंदुमि पर थोरी चांहि पाणी कराए थोरी ख़र्ची कराए या न बाबा न साहब कोन्हे को रुखो ॻाल्हाईंदो हो जेको कम सां आयो आहे उहो बि होशियारु आहे सम्झी थो वञे त हे जेको रुखो थो ॻाल्हाए न हिनखे चांहि पाणी जी ज़रूरत आहे 5 रुपया ॾे थो त साहब ते पोइ डुकी वञी पुॼाए थो सभिनी कमनि खां पहिरियों साईं हमरा आयो आहे जंहिंमें कमु थींदो चांहि पाणी जो खोड़ लफ़्ज़ आहिनि गोॾ वॾा आहिनि हुननि वटि अहिड़े तरह सां लफ़्ज़ ॻाल्हाए था उहो माण्हू अची थो वञे इनखे चइबो आहे रिश्वत जेका सिफारिश जे एवज़ में का शइ मिले या वठिजे इहा रिश्वत आहे इहा हराम आहे पोइ कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे अदा मां तुंहिंजो कमु कयां थो तूं वरी फलाणे माण्हू मुंहिंजो कमु आहे उहो तुंहिंजो यार आहे त उहो मुंहिंजो कजां हाणे पंहिंजे हिन चङे कम जे एवज़ फलाणे माण्हू खां उहो पंहिंजो कमु वठे थो बुरो या चङो कहिड़ो बि इहो एवज़ो जेको सिफारिश जो एवज़ो वठे थो कम जे एवज़ कमु या कम जे एवज़ ख़र्ची या कम जे एवज़ ॿियो को कमु जहिड़ो बि वठे थो इहा रिश्वत आहे रिश्वत इस्लाम में हराम आहे असां पाण बिना कंहिं मक़सद जे माण्हुनि जो कमु कंदासीं त अॻिलो बि कंदो ख़्यालु असांजो बि कमु थींदो पर असां जेकॾहिं ॻाल्हाए ॿोलाए वरितोसीं त मां तोखे कमु अचां थो तूं बि मूंखे कमु ईंदे इहो मुआवज़ो आहे इहो इस्लाम न आहे ऐं इन में सवाब जी नियत कान्हे का हीउ कमु कम जे एवज़ आहे बसि पर अक्सर असांजी दुनिया हाणे ईअं थी हले के माण्हू आहिनि जेके शरई अहकामनि जी ख़बर न बि अथनि पर पंहिंजे नेक नियती जे बुनियाद ते साफ़ सुथरा था रहनि त क़ुर पाक हिननि ॻाल्हियुनि खे वाज़े कंदे फरमायो जेको चङे कम में सिफारिश कंदो हुनजो चङो हिसो आहे जेको बुरे कम जी सिफारिश कंदो हुनजो बुरो हिसो आहे पोइ चाहे सिफारिश करण सां उहो चङो या बुरो कमु थिए या न बि थिए थींदो पोइ त बाक़ाइदे ॿियो आहे लिखत में जे न त हुनजी नहुसत जो असरु ज़रूरु पवंदुसि अल्लाह तबारक व तआला फरमायो अॻिते वकान अल्लाहु अला कुल्लि शैइन मुक़ीता अल्लाह तबारक व तआला हर शइ ते निगहबान आहे निगरान आहे लफ़्ज़ी माना क़ुर पाक जी उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे मुक़ीता जे लफ़्ज़ जी माना कुदरत वारो अल्लाह ताला हर शइ ते कुदरत वारो आहे माना छा तव्हां सिफारिश कयो भले पोइ बि मां हुनजो कमु नथो करण ॾियां हलो न थींदो तव्हां सभु गॾिजी करे ज़ोर ॾियोसि त हिन माण्हू खे कमु न थिए हिनजो हिनखे नुक़सानु ॾियणो मां हुनजो करणु थो चाहियां चलो ज़ोर ॾियो भला तॾहिं अलाह जे फरमायो वकान अल्लाहु अला कुल्लि शैइन मुक़ीता तव्हांजे सिफारिशुनि जी काई अहमियत कान्हे ताक़त ऐं ज़ोर सॼो मूं वटां मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जीअं चाहियां तीअं करे सघां माना मालूम थो त इंसानु रुॻो पंहिंजी सचाई ॾेखारींदो
पोइ अॻिते हुनजे सचाईअ जो फल समरो निकिरे या न बि निकिरे। बुराईअ जे मामले में सिफारिश न कंदो जो बुराई कम में कंहिंजो ताउन करे पोइ चए असां पंहिंजी सचाई ॾेखारीसीं अॻिले जो हाणे कमु आहे। बुराई कम में सिफारिश करणु सचाई कान्हे, बुराई आहे। ॿियो तर्जुमो लफ़्ज़ मुक़ीता जो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, अल्लाह तबारक व तआला हर शइ में हाज़िर नाज़िर निगरान आहे। हर ॻाल्हि में ख़ुदा तबारक व तआला जी नज़र आहे। तव्हां जेका सिफारिश बज़ाहिर चङे कम जी कयो था न, उन में बि तव्हांजी जेका अंदरूनी पंहिंजी मतिलब परस्ती रखियल आहे न, क़ुर तो फरमाए मुक़ीता ख़ुदा खे उहा बि नज़र में आहे। मसलन कीअं, हिन माण्हूअ में मुंहिंजो कमु आहे, इहो कोन थो करे मुंहिंजो, पर इहो पाण अॼुकल्ह मुश्किल में फाथो आहे, ओ हिन माण्हू कमु अथसि, हाणे बिना चवण जे इहो कमु मां कराए थो ॾियांसि। लालची आहे त मां कमु कराए ॾींदोमांसि, मुंहिंजो सुभाणे वारो कमु कंदो, ईअं नथो करे। ऐं हुनखे चवे बि नथो त मां तुंहिंजो कमु कयां थो हिन एवज़ में, बिना चवण जे दिली लालची अथसि त मां हिन सां चङाई कंदुमि त मुंहिंजो इहो कमु कंदो, बिना चवण जे बि। क़ुर पाक फरमायो त तव्हां जेके दिली नज़रिया रखो था न अंदर में मुआवज़े जा, जंहिंखे जेकॾहिं ॻाल्हाए ॿोलाए वठो त रिश्वत खणी चऊं, पर बिना लफ़्ज़नि ॻाल्हाइण जे दिली इरादा त उहे ई आहिनि तव्हांजा। अल्लाह जी फरमाए थो वकान अल्लाहु अला कुल्लि शैइन मुक़ीता, हर शइ ते मुंहिंजी गहरी नज़र हूंदी आहे, कहिड़ियूं शयूं तव्हांजे मूंखां लिकंदियूं। कंहिं माण्हूअ जो कमु कयो चङो त सवाब ख़ातिर कयो, न त बुरे कम में कंहिंजे ॿाह ॿेली न थियो, कंहिंजी सिफारिश न कयो। ईअं ई जेकॾहिं माण्हू इस्लामी कानून ते पाबंद रहंदो त दुनिया में बुराई ख़तम थींदी। त न त कंहिं हिकिड़े आलिम संगोरे जुमे जे ॾींहुं बयानु कयो, उते क़ौम जो को चङो मुड़ुसु बि वेठो हो। आलिम जे सिफारिश जे इन नायतुनि जी तालीम जे असर उन चङे मुड़ुस ते अहिड़ो असरु कयो, जुमे नमाज़ खां पोइ सॼे ॻोठ जा माण्हू वेठल हुआ, सभिनी जे साम्हूं बीही करे चई रहियो ॻाल्हि ॿुधो, तव्हां सभु मुंहिंजा पंहिंजा हो, सभिनी जा कम मूं वटि ईंदा आहिनि, मां कंदो आहियां, पर चङा बि कसा बि, पर अॼु खां वठी यार ॿुधो, न को बुराई करे न बुरे कम जी सिफारिश मूं वटि खणी अचे। मां कोन कमींदोमांव, भले यादि रखो, मथां पोइ मूंखे मयार ॾियो। चङे कम में मुंहिंजो जेतिरो ज़ोर हूंदो मां तव्हां सां वाह ॿेली थींदुसि, बुरे कम में न मूं वटि केरु अचे न को बुरो थिए ई, सिफारिश खणी ईंदो, हथूं पादर हणंदोमांसि, हणाईंदोमांसि पादर। त मालूम थिए थो हितां त माण्हू शरई कानून सां जेकॾहिं पाबंद थींदो त दुनिया में बुरायूं ख़तमु थींदियूं, बुछड़ायूं ख़तमु थींदियूं, अमन थींदो, इस्लामी कानून जी तरवीज थींदी, माहौल में इस्लामियात अची वेंदी माण्हुनि में। पर अफ़सोस असां मुस्लमाननि नाले में रुगो इस्लाम खे वरितो आहे, हक़ीक़त में इस्लाम असां वटां निकिरी वियो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।